दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू तालीम खाते जे मुलाज़िम अब्दुल्ला मल्हा ऐं बशीर अहमद मीरानी दादू प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 2016 दादू जे मशहूर व्याजी जुमन जमाली खां 61 लख वरिता हुआ, जेके उन वक़्तु व्याज समेत समूरा जमा कराइण बाद दादू शहर में 50 करोड़ जी मुंहिंजी ज़ाती मिल्कियत ते कब्ज़ो करे वेठल आहे। दादू जे व्याजी जुमन जमाली खे सरदार ॾातल जमाली मुकमल सपोर्ट करे रहियो आहे। उन ज़ुल्म ख़िलाफ़ पाकिस्तान जे समूरनि इदारनि खे लिखत में दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, पर हिन महल ताईं कुझु बि न थियो आहे। दादू ज़िले में जुमन जमाली एॾो बासर ऐं ताक़तवर आहे जो उन ख़िलाफ़ केरु क़दम खणण लाइ तयार नाहे। हुननि चयो त दादू शहर जे आखुन मोहल्ला में 6000 फुट जंहिं ते स्कूल ऐं न्यू चौक ते हिकु दुकान ऐं शॉपिंग सेंटर ते कब्ज़ो करे जाली कागज़ पिण ठहिराए विया आहिनि। मिल्कियत ते कब्ज़े जो पीपल्स पार्टी जे MNA सरदार रफ़ीक जमाली हैदराबाद में फ़ैसिलो कयो हुयो, जंहिं में जुमन जमाली हिकु महीने जो मोहलत वरिती हुई, पर हिन महल ताईं मुंहिंजी मिल्कियत तां कब्ज़ो ख़त्म न करायो वियो आहे। मुंहिंजी मिल्कियत तां कब्ज़ो ख़त्म करे मिल्कियत वापसि न कई वई त 9 तारीख़ ते सॼी सिंध जा मल्हा मीर बहर मीरानी दादू SSP चौक खां दादू प्रेस क्लब ताईं जुमन जमाली ऐं संदसि भाउ ॾातल ख़ान जमाली उन जी सहूलियतकार ख़िलाफ़ एहतिजाज कयो वेंदो। मूंखे ऐं मुंहिंजे घर भातियुनि खे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार व्याजी जुमन जमाली ऐं ॾातल जमाली हूंदा।